वरकात फरमायो तो जंग में पैसनि जी ज़रूरत आहे, पैसा खणी अचो। उमर फारूक तो चवे तो मां हर दफ़े ज़हन में सोचींदो हुयुसि त कंहिं न कंहिं तरीक़े सां मां अबू बकर खे अगराई ॾियां, अबू बकर खां बाज़ी खटी वञा, पर हर दफ़े अबू बकर सिद्दीक़ मूंखां बाज़ी खटी वेंदो हो। ग़ज़वे तबूक जे मौक़े ते अल्लाह जो नबी फरमायो त माल खणी अचो। उमर तो फरमायो त मां घर टोड़ियुसि ऐं ज़हन में इहो इरादो कयुमि त पूरी मिल्कियत जो अधु खणी अबू बकर सिद्दीक़ खे पोते करे मां अगराई करे वेंदुसि। मिल्कियत जो अधु खणी आयो आहे। मुस्तफ़ा करीम फरमायो त छा घर में रखियो अथई? चइसि पूरो अधु छॾे आयो आहियां। ठीकु आहे। अबू बकर सिद्दीक़ आयो, अबू बकर ॾे ख़बर घर में रखियो अथई? अबू बकर चयो या रसूल अल्लाह कुझु बि न रखियो अथनि। छा रखियो अथई? साईं सिर्फ़ु ख़ुदा ऐं ख़ुदा जे हबीब जो नालो रखी आयो आहे। छा पियो चवे? अर्ज़ की सिद्दीक़ ने पेशे रसूल, अर्ज़ की सिद्दीक़ ने पेशे रसूल, मालो ज़र क्या जान भी कुर्बान है। साईं माल चाहे, मिल्कियत चाहे, औलाद चाहे, मुस्तफ़ा तुझे मथा मूं अबू बकर जी जान भी कुर्बान।